नाज़रीन ओबावड़ो जे राउती वारे कचे में ख़ौफ़ जी अलामत बणियल इनामी याफ़्ता दाड़िल राणोशर हथियार फिटा करे पुलिस खे गिरफ़्तारी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम कंबर बुहर। जी गुलाम कंबर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तफ़सील आहिनि त आईजी सिंध जेको आहे पंहिंजो आईजी सिंध रौती कचे अचण खां पोइ जेको एसएसपी घोटकी अनवर खेतराण जे कचे वारे दौरे खां पोइ धाड़ियलनि खे ॾिनल अल्टीमेटम पोइ 48 कलाकनि जो अल्टीमेटम न लॻो त जेकॾहिं धाड़ियल पेश न थिए त उन कचे खिलाफ़ कचे में जेको ऑपरेशन कयो वेंदो। जंहिंखां पोइ जेको आहे इनामी याफ़्ता धाड़ियल जेको आहे दहशत जी अलामत बणियल जेको आहे धाड़ियल राणो शहर जेको आहे अॼु जेको पंहिंजो वीडियो बयान ॾेई करे जेको उन जेको पंहिंजो पुलिस ॾाढो पेश थियण जो ऐलान करे छॾियो आहे। उन बाक़ी जो जेको ॿिया साथी अथसि उन्हनि खे बि अपील कई अथसि त सोशल मीडिया ते पंहिंजी वीडियो बि वायरल कई आहे त ॿिया साथी धाड़ियल आहिनि जेको पंहिंजो जेको हथियार फिटा करे जेको एसएसपी घोटकी अॻियां पेश थियण लाइ उन ऐलान कयो आहे। जॾहिं बि एसपी घोटकी अनवर खेतरान असांखे हुकुम कंदो असां जेको आहे हुते उन वटि पेश थींदासीं ऐं जेको कचे में को बि अहिड़ो ॾोह न थींदो। असां अमन अमान जो ऐलान कयूं था। राणेश्वर पारां ऐलान कयो वियो आहे ऐं उन ॿिनि साथियुनि खे बि चयो आहे त तव्हां बि जेको हथियार फिटा करो आहे। जेको असांजे हथियार बंदि जेको पंहिंजो पुरो या धाड़ो हणंदो त असां उन खिलाफ़ बि मज़म्मत कंदासीं। उन्हनि खे बि जेको आहे पुलिस वारो पेश कंदासीं ऐं वधीक जेको आहे एसएसपी घोटकी पारां जेको आहे बाक़ी जो ऑपरेशन जूं तयारियूं कयूं वियूं। जंहिंखां पोइ धाड़ियल जेको आहे मजबूर थी जेको आहे इहा हथियार फिटा करण जे लाइ ऐलान कयो आहे। राणेश्वर ऐं ॿिनि कुझु धाड़ियलनि पारां जेको आहे हथियार फिटण जो ऐलान साम्हूं अची रहियो आहे। जी गुलाम कंबर, मेहरबानी अवां जी।